कंडियारो खां रिपोर्ट कर रहे अब्दुल गनी मरी। कंडियारो इलेक्शन वेझो ईंदे ही GDA मुस्लिम लीग नून उम्मीदवारनि जूं चूंड सरगर्मियूं तेज़ थी वयूं। रईस इम्तियाज़ सामटियो सैयद नज़ीर हुसैन शाह जी अॻुवाणी में कार्नर गॾिजाणी कोठाई वई। NA 205 जो उम्मीदवार सैयद असकर अली शाह, PS 32 उम्मीदवार सैयद ज़ुहैब अली शाह जे वर्क दौरान सैयद अहमद अली शाह जो बकरी पहुचण ते शानदार आचा करे गुलनि जी वर्खा कई वई ऐं खेनि अजर कढाया विया। ॼामन गाड़ी उस्ताद सरवर सियाल, रईस गुलाम अब्बास सामटियो, सैयद ज़ैनुल आबिदीन शाह, सैयद असद शाह, असदुल्ला शाह, यासीन शाह, खालिद शाह, सैयद नूर अनवर शाह, सैयद हसाम शाह, जबार सियाल, मौज़िम सामटियो, एजाज सामटियो, मजीद बुर्दी, गुलण मल्ला, एजाज मल्ला ऐं सवे पार्टी वर्करनि जे प्रोग्राम में शिरकत ऐं सैयद अहमद अली शाह ख़िताब कंदे चयो त सिंध करप्शन जो गढ़ भरिजी वई आहे। PP 15 साल में को बि सुधारो नाहे आंदो। 15 सालनि खां साॻिया चेहरा इक़्तिदार में वेठा आहिनि जेकी मिल्कियत गॾु पिया कनि। ग़रीबनि खे को बि रिलीफ नाहे मिलियो। 8 फरवरी ते शींहं ऐं तारे ते ठपो हणी कामयाब कंदासीं। इंशाअल्लाह असां इक़्तिदार में अची ग़रीबनि जो आवाज़ बणिजंदासीं।